अस्सलामुअलैकुम। किंग ऑफ सिंध मुमताज़ मौलवी जन जे परस्तारनि जे लाइ हिकु ॿी ख़ुशख़बरी आहे। किंग ऑफ सिंध मुमताज़ मौलवी साहब जन जे सुपर हिट मेगा एल्बम जी अगरि कंहिंखे ख़बर आहे त पोइ वीडियो ॾिसण जो फ़ाइदो न आहे। जेकॾहिं ख़बर न आहे त पोइ मां अॼु अव्हांखे ॿुधाईंदुसि इन वीडियो में ख़ाली मुंहिंजे वीडियो खे ॾिसी भॼी वेंदा आहियो। चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो ज़ालिमो। तमामु बहितरीन एल्बम, ॿिया सभु एल्बम मूंखे त हिकु पासे था लॻनि ऐं हीअ एल्बम हिकु पासे थो लॻे। दोस्तो मुमताज़ मौलवी साहब जन जो हीअ एल्बम कंहिं सरप्राइज़ खां घटि न आहे, छो त हिन एल्बम जा ऑडियो गीत बि शो न आहिनि कया विया, रिलीज़ न आहिनि कया विया। हिन एल्बम जो जेको वीडियो शो आहे उनजो थोरो अंदाज़ ॿियो आहे, छो त हिन में मुमताज़ मौलवी साहब जन सां गॾु हिकिड़ी ख़ूबसूरत मॉडल बि शामिल हूंदी। तमामु जल्द इहा सरप्राइज़ बि अव्हांखे मिलण वारी आहे, छो त हीउ वीडियो शो मुकमल थी चुको आहे ऐं इंशाल्लाह हिन खे तमामु जल्द रिलीज़ कयो वेंदो। ऐं इहो कहिड़ी कंपनीअ में रिलीज़ थियण वारो आहे इहो सभु कुझु आउं ॿुधाईंदुसि अॼु अव्हांखे हिन वीडियो में। जी हाँ दोस्तो, इहो सरप्राइज़ सुपर मेगा एल्बम अचण वारो आहे SR प्रोडक्शन में। जेकी प्रोडक्शन कंपनी कंहिं तारुफ़ जी मोहताज न आहे, SR प्रोडक्शन, उन में इहो सुपर मेगा एल्बम अचण वारो आहे। ऐं उन खां अलावा SR प्रोडक्शन जो जेको नओं स्टूडियो आहे उहो डिफेंस फेस 2 कराचीअ में खुलियो आहे ऐं उते रिकॉर्डिंग बि थींदी, शो बि थींदा। तमामु बहितरीन प्लेस उन्हनि चूज़ कयो आहे। SR प्रोडक्शन जे प्रोड्यूसर शाहिद राहूजो साहब, असां उन्हनि खे मुबारकबाद पेश कंदासीं ऐं असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे त माशाल्लाह हिकिड़ो बहितरीन स्टूडियो खुलियो आहे कराचीअ में, जंहिंजो इफ़्तिताह बि अॼु मुमताज़ मौलवी साहब जन कयो आहे पंहिंजे सुपर मेगा एल्बम सां। जेकॾहिं हीअ असांजी मालूमात तव्हांखे पसंदि आई हुजे त MH प्यार यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा ऐं गॾोगॾु घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन खे ऑल ते रखंदा। मिलूं था ईंदड़ वीडियो में, तेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़।